वफाकी काबीना FBR जे चेयरमैन अशफाक अहमद खान खे तब्दील करण जी मंजूरी ॾेई छॾी। इत्तलात वारे वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त काबीना EOBI चेयरमैन खे हटाइण जी बि मंजूरी ॾिनी आहे। ग्रे जे 21 जो ऑफिसर आसिम अहमद खे चेयरमैन FBR मुक़रर कयो वियो आहे। वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब वफाकी काबीना जे इजलास बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त कराची में गुज़िरियल ॾींहुं अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। कराची वाक़िए जी जाच जो आगाज़ थी चुको आहे। चीनी सफ़ारतखाने खे कराची धमाके की जल्द जांच मुकम्मल करण जी यकीन दहानी कराई आहे। हुन चयो त चीनी शहरनि जे फुल प्रूफ सिक्योरिटी खे यकीनी बणाए रहिया आहियूं। नेशनल एक्शन प्लान जो ॿीहर जाइज़ो वरितो वेंदो। काबीना EOBI चेयरमैन जूं ख़िदमतूं एस्टेब्लिशमेंट हवाले करण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु हो त इमरान खान चवे थो त मुंहिंजे वक़्त में ब्लैक आउट न थींदो हो, सहाफ़िन खे गोलियूं हयूं वियूं, अगवा कयो वियो, तव्हां जे ज़माने में सहाफ़िन जा प्रोग्राम बंदि कया विया, नेब जा केस ठाहिया विया, मीडिया वर्कर्स खे बेरोज़गार कयो वियो, मीडिया जे इदारनि खे मुआशी तौर कंट्रोल कयो वियो। कश्मीर फ़रोशी बि इमरान खान जे हुकूमती दौर में कई वई। मरियम औरंगज़ेब चयो त नयूं चूंडियूं मुक़रर वक़्त ते थींदियूं। जेकॾहिं पोलिंग बूथ मां दॿा न खिया विया त नून लीग चूंडनि में कामयाब थींदी। माज़ी में जिन शोबनि खे मुआशी दहशतगर्दी जो निशानो बणायो वियो, असां उन्हनि खे रिलीफ ॾींदासीं। मुल्क में को अदम इस्तेहकाम नाहे, हुकूमत सुकून सां कमु करे रही आहे।